सेबिस यूनिवर्सिटी जामशोर में जश्न आज़ादी ऑपरेशन बनियान अल मरसूस मर्क हक़ जूं शानदार तक़रीबूं शुरू थी वियूं। 16 फुट डिघी पेंटिंग तवजह जो मरकज़ रही। शहीद अला बख्श सूमर सेबिस यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड डिज़ाइन हेरिटेज जामशोर में पाकिस्तान जी आज़ादी ऐं ॾियारे ऐं ऑपरेशन बनियान अल मरसूस मर्क हक़ जे मुनासिबत सां 2 हफ़्तनि ताईं हलंदड़ शानदार तक़रीबूं सरकारी तौर ते शुरू थी वियूं, जंहिंजो बाज़ाब्ता इफ़्तिताह वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अराबीला भुट्टो कयो, जे फ़न ज़रिए यूनिवर्सिटी जे सक़ाफ़ती, क़ौमी ऐं समाजी इज़हार जे अज़म जी तारीफ़ कई। इफ़्तिदाई ॾींहं ते सेबिस यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां SOS विलेज जामशोर जे ॿारनि जी सहकार सां 16 फुट डिघी पेंटिंग ठाही वई। पेंटिंग ज़रिए पाकिस्तान जे शहीदनि, क़ौमी हीरोज़ खे दिलि जे गहराइनि सां ख़राज तहसीस पेश कयो, उन्हनि जी क़ुर्बानियुनि जी निशानदगी कई वई।